पीपी उम्मीदवार कामयाब थे हैं। PS 52 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार दोस्त मोहम्मद राहिमो 69,616 वोट खणी कामयाब थी वियो आहे। GDA उम्मीदवार शेर खान समेत जो 15,713 वोट खणी हाराए वियो आहे। PS 55 ते PP उम्मीदवार अरबाब लुत्फुल्ला 1,07,552 वोट खणी कामयाब थियो आहे। मुखालिफ ॿुधायो वञे पियो त GDA उम्मीदवार अरबाब ज़काउल्ला 17,768 वोट सघियो आहे। मिठी मां ख़बर सां शेयर कई पिया थरपारकर ज़िले में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। समूरनि हक़नि ते PP उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। PS 52 ते PP उम्मीदवार फ़कीर शेर मोहम्मद लालाणी 59,088 वोट खणी कामयाब थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं। PS 52 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार दोस्त मोहम्मद राहिमो 69,600 वोट खणी कामयाब थी वियो आहे। PS 55 ते PP उम्मीदवार अरबाब लुत्फुल्ला 1 लख वधीक वोट खंया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं। NA 215 ते पीपुल्स पार्टी उम्मीदवार डॉक्टर महेश कुमार 1,32,061 वोट खणी कामयाब थियो आहे। GDA उम्मीदवार सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम 1,13,346 वोट खणी हाराए वियो आहे। थरपारकर ज़िले में पीपुल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो। समूरनि तकनि ते PP कामयाब थी आहे। PS 52 ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार दोस्त मोहम्मद राहिमो 69,616 वोट खणी कामयाब थी वियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। मिठी मां थरपारकर ज़िले में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो आहे। समूरनि तकनि ते PP उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। PS 52 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार दोस्त मोहम्मद राहिमो 59,616 वोट खणी कामयाब थियो आहे। इन सां वधीक तफ़सीलात कंदासीं। TV मिठी रिपोर्टर एजाज़